अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं सहाफ़त कारोबार बणिजी वई आहे, जॾहिं रेडियो पंहिंजा पोयां पसाह खणी रहियो आहे, तॾहिं वॉइस ऑफ सिंध लंडन उहो वाहिद रेडियो आहे जेको सिंध वासियुनि जो आवाज़ु बणियल आहे। अॼु जॾहिं सचाई जा सॾ वरणाइण वारा इदारा बाक़ी वञी बचा आहिनि, तॾहिं वॉइस ऑफ सिंध रेडियो ऐं वेब टीवी ते मज़लूम माण्हुनि जो आवाज़ ई नशर थिए थो। उहे ख़बरूं जेके ॿिया इदारा नशर ई नाहिनि कंदा, उहे प्रोग्राम जेके सेंसरशिप जे वर चढ़ी वेंदा आहिनि, से बि वॉइस ऑफ सिंध लंडन तां जीअं जो तीअं नशर थियनि था। उन समूरे अमल पुठियां उन अज़ीम इंसान जो किरदारु आहे जेको जदीद सिंधी साफ़ जो बानी बि आहे, त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण बि। काल्ह जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढो जी सालगिरह मल्हाई वई। उन सां गॾोगॾु वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं वेब टीवी जी बि सालगिरह मल्हाई वई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद करे केक बि काटिया विया। काल्ह सांगड़ जे सुञाण धुरियुनि लेखकनि ऐं शाइरनि पिणु केक काटे साईं इमदाद ओढो ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे भेटा पेश कई। सिंधी अदबी संगत सिंध जे अॻूणे मरकज़ी तर्जुमान मीर हसन मरी, क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाण क़ासिम आदल लगारी, नामियारे लेखक वली मोहम्मद ख़ासखेली, सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस जे अॻुवाण जबार जुणेजे, STP जे अॻुवाण सलीम रज़ा ॾाहिरी, अब्दुल कादिर शाह ऐं ॿियनि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे भेटा पेश कंदे साईं इमदाद ओढो जे किरदार खे सारायो, जॾहिं त नामियारे लेखक नवाज़ कोंभर पिणु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे किरदार जी वाखाण कंदे चयो त अॼोके हिन नफ़्सा नफ़्सीअ जे दौर में रेडियो हलाइणु कंहिं करिश्मे खां घटि नाहे। ॾिसो त अॼु वॉइस ऑफ सिंध लंडन जी 14 सालगिरह ऐं इमदाद ओढे जी 80 सालगिरह, इहा उमिरि हूंदी आहे जंहिं उमिरि में माण्हू आराम ई कंदो आहे ऐं वॾी उमिरि में घणो माना कमकार कोन हूंदा। पर इमदाद ओढे खे सलाम पेश कयूं था जेको हींअर बि सिंधी ऐं सिंधी आवाम जी ख़िदमत करे रहियो आहे। सिंध धरती जो पैगाम जर जंग ऐं अला ऐवान ते पुॼाए रहियो आहे, ॿाहिरि मुल्क में पुॼाए रहियो आहे। हींअर सिंध जी जेकी सूरत हाल मौजूदा जेकी सूरत हाल आहे, जेके टुकरा करण विरागी जी ॻाल्हि बि थिए, उन टाइम ही वॉइस ऑफ सिंध लंडन जो जेको आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध जो, त इहा हींअर असांखे यकीन आहे त इहा आवाज़ु जेको आहे ॿेरे मुल्क पुॼंदो, उते इदारनि में पुॼंदो, जीअं जेके असांजी धरती ते जेके वालार कई बि वञे ऐं टुकरा करे साज़िश थिए, इन खे नाकाम करण में इमदाद ओढे जो अहम किरदारु हूंदो, वॉइस ऑफ सिंध लंडन जो अहम किरदारु। सालगिरह रेडियो वॉइस ऑफ लंडन जी जेकी आहे सालगिरह आहे, असां उन ते उन्हनि जी जेकी पूरी टीम आहे उनखे सालगिरह मुबारकबाद पेश कयूं था ऐं नेक तमन्नाऊं उन्हनि जे लाइ पेश कयूं था। जीअं त अॼु वॉइस ऑफ रेडियो वॉइस ऑफ लंडन ऐं इमदाद ओढे जी जेको आहे सो सालगिरह आहे, उन जूं कावशूं आहिनि जो हिन सारे माना इनखे रेडियो सर्विस खे माना पंहिंजे हिते जे माण्हुनि जे लाइ ऐं सिंध जो आवाज़ु बनियो आहे, उन जे लाइ असां उनखे हिन जी सालगिरह जी मुबारकबाद पेश कयूं। मां सभ खां पहिरियां त वॉइस ऑफ सिंध ऐं उनजे समूरे सथ खे दिलि जे गहराइनि सां अॼु जे सालगिरह ते मुबारकबाद ॾियां थो ऐं उन सां गॾु तवक़ा रखूं था असां जीअं माज़ी में वॉइस ऑफ सिंध जो हिकिड़ो किरदारु रहियो आहे, उहो इहो किरदारु आहे त जिते ॿी सहाफ़त कमु न पई करे, जिते ॿी सहाफ़त ॿी मीडिया जेका आहे ख़ासि करे लेफ्ट जे माण्हुनि खे जेको कवरेज न पई ॾिए या सिंध जे मसइलनि खे उजागर करण में ॾुखाई पेश पई अचे, उते वॉइस ऑफ सिंध हिकु अहम रोल अदा कयो, जंहिंमें पाण जेके ॿुधायूं तव्हांखे त मसइला पाणी जो मसइलो हुजे, डेमनि जो मसइलो हुजे, या हीअं ताज़ो जेको आहे कैनालनि जो मसइलो हुजे, या हीअं ताज़ो जेको आहे सूबे वारो इशू हुजे, उन ते वॉइस ऑफ सिंध पंहिंजो किरदारु निभायो आहे। ख़ासि करे सिंध में पर बैन अवी सतह ते सिंधियुनि जो हिकु जेको आवाज़ु आहे उहो पहुचाइण में अहम किरदारु अदा कयो आहे।
मूंखे यादि आहे जॾहिं वॉइस ऑफ लंडन जे सिंध जे लाइ जेके जदोजहद हली पिए त खोड़ सारनि माण्हुनि इहो मुतालबो पिए कयो त इनखे वॉइस ऑफ सिंध जे नाले सां हिकिड़ो प्रोग्राम ॾिनो वञे, कलाक या अधु कलाक जो असांखे प्रोग्राम ॾिनो वञे, जीअं त ॿिनि सभिनी ॿोलियुनि में आहे पर सिंध में न आहे, त उन में उन टाइम ते इमदाद उंडे खे जस हुजे, उन टाइम ते जेको आहे उन इनिशिएट वठी पंहिंजो ॿियूं मसरूफ़ियतूं छॾे हिन कम खे अवलियत ॾिनी ऐं सिंधियुनि जो आवाज़ बणियो, क़ौमी आवाज़ बणियो। इन ते असीं खे जस ॾियूं था ऐं हिन 80 सालनि जी उमिरि में बि हीउ पंहिंजो कमु करे पियो। इहा हिकु फ़क़्ति ताक़त जेका आहे उहा नज़रियाती ताक़त आहे, नज़रिए खे ताक़त आहे ऐं नज़रियो कॾहिं बि फ़ना नथो थिए। जंहिं माण्हू वटि नज़रिया आहिनि उहे कॾहिं बि फ़ना नथा थियनि ऐं हुन पंहिंजो किरदारु अदा पियो करे। हाणे ताज़ो जेके आहिनि इशूज़ आहिनि उन्हनि खे बि हाईलाइट करण में हिनजो आम किरदारु आहे। ऐं हिकु भेरो ॿीहर वॉइस ऑफ सिंध जे समूरे सथ खे ऐं ख़ासि करे इमदाद उंडो खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो। वॉइस ऑफ सिंध जी सालगिरह आहे ऐं मज़े जी ॻाल्हि त संदसि सरवाणा इमदाद उंडे जी बि 80 सालगिरह आहे, त उन हवाले सां असां ॾिसूं था त रेडियो वॉइस ऑफ सिंध पंहिंजनि 10 सालनि में सिंध जे आवाम जी, सिंध जे मसइलनि जी हमेशह उन्हनि खे अवलियत जे बुनियाद ते जेको आहे सो पंहिंजे रेडियो ते ॾी हुनखे दुनिया में जेको आहे सो उन मसइले खे उजागर कयो आहे, उन जे हल जूं कोशिशूं कयूं आहिनि। सिंध में जेके माण्हुनि सां मसइला आहिनि थियनि था ऐं ॾाढ ॾमर थियनि था, त रेडियो वॉइस ऑफ सिंध जी आउं सम्झां थो इहा तमामु वॾी कोशिश आहे, वॾी कावश आहे जो हुननि पंहिंजे माण्हुनि जे ॾुखनि जी, दर्दनि जी, अंजनि जी ॻाल्हि कई आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो हाईलाइट करे मथे पहुचायो आहे। साॻी तरह इमदाद उंडो साहब हिकिड़ो काना मशिक अदीब आहे, लेखक आहे ऐं सहाफ़ी आहे। संदसि कलम जी नोक सां, संदसि सहाफ़त सां या रेडियो वॉइस ऑफ सिंध जे हवाले सां हुनजो महिनतूं जेके आहिनि तमामु घणियूं आहिनि ऐं असां संदसि महिनतुनि खे जस ॾियूं था त हुन पंहिंजे कोशिश ऐं काविशुनि खां कॾहिं बि घटायो कोन्हे ऐं ॾींहुं राति हिकु करे उहे पंहिंजा फ़र्ज़ जेके आहिनि हुन सहुणे नमूने सां जेके आहिनि सो पूरा कया आहिनि। असां उमेद था कयूं त उहा दुआ था कयूं त वॉइस ऑफ सिंध साॻी तरह पंहिंजी महिनत कंदो ऐं सिंध जे आवाम या दुनिया जे ॾुखोयल इंसाननि जी उहा मुकमिल तर्जुमानी कंदो ऐं मोहतरम इमदाद उंडे साहब लाइ बि दुआऊं आहियूं त हुनजे कलम में उहा ताक़त हुजे, हुनजे कलम में उहा रवानी हुजे जेको हू हक़ ऐं सच जो आवाज़ु जेको आहे पंहिंजे रेडियो जे हवाले सां ऐं पंहिंजे ज़ाती तौर बि उहो आवाज़ु ॿाहिरि दुनिया जे ऐवाननि ताईं पहुचाईंदो रहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जेको आहे तमामु हिकिड़ो ज़बरदस्त इदारो आहे जेको सिंध जे उन्हनि प्रोग्रामनि खे बि कवरेज ॾींदो आहे जिन खे आमतौर सहाफ़ी कवरेज न ॾींदा आहिनि। असां जॾहिं रेडियो शुरू थियो तॾहिं मरोब जाफ़र मेमण खे ॾिसंदा हुआसीं त जेको आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लाइ रिपोर्टिंग कंदो हैदराबाद में बल्कि सॼी सिंध में, ऐं हिन वक़्तु हबीब लगारी जेको आहे हुनजी रिपोर्टिंग करे पियो ऐं तमामु ज़बरदस्त अहिड़ा प्रोग्राम, क़ौमी प्रोग्राम, सियासी प्रोग्राम ऐं हिकिड़ो दस्तावेज़ी जेको आहे हुन प्रोग्राम जी जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे सो अहमियत हासिलु आहे। मूंखे ख़ुशी तॾहिं थी त जॾहिं जेको आहे सो असां शहीद आफ्ताब निज़ामाणी जी वरसी जो प्रोग्राम कयो त उहो सॼे जो सॼो प्रोग्राम जेको आहे नशर थियो वेबसाइट ते बि ऐं रेडियो ते बि जेको आहे। त शहीद आफ्ताब निज़ामाणी जो फ़र्ज़ंद अदनान ऑस्ट्रेलिया में प्रोफेसर आहे, उन उहो सॼो प्रोग्राम ॿुधो ऐं मूंखे व्हाट्सअप ते ॻाल्हि कई त मूं हुनखे चयो यार इहो असां शायदि सोशल मीडिया ते जेके
पिक्चर वग़ैरह शेयर कयूं आहिनि, पर हुन चयो त यार मूंखे तमामु घणी ख़ुशी थी थिए, सॼो जेको आहे प्रोग्राम ॿुधो आहे ऐं हर हिकु माण्हू जा ख़्याल बि ॿुधासीं। हूअं आमतौरु ख़्याल ॿुधण जो मौक़ो न मिलंदो आहे। इहो इन जी जेका तमामु हिकिड़ी अहमियत आहे त हिकिड़ो प्रोग्राम, अॼु जेके प्रोग्राम थिया आहिनि उहे ईंदड़ 10 सालनि खां पोइ प्रोग्राम हिते पिया हूंदा, माण्हू ॿुधंदा, हिकिड़ो तारीख़ी तौरु जेको आहे सो ॼण त दस्तावेज़ थी वियो त माण्हुनि जा कहिड़ा ख़्याल हुआ, माण्हू छा चवणु चाहींदा, कहिड़ा मसइलनि ते माण्हुनि जो कहिड़ो मौक़ुफ़ हुयो। सो आउं सम्झां थो त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी जेका आहे इहा हिकिड़ी वॾी माना अचीवमेंट आहे त हुन सिंध जे माण्हुनि में अहिड़े दौर में जेको आहे जंहिं दौर में सहाफ़ती जेको आहे इदारा रहिजी विया आहिनि, मिसाल तौरु टेलीविज़न्स आहिनि या अख़बारूं आहिनि, प्रिंट मीडिया आहे या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, उन्हनि जो एतिरो असरु न आहे। पर असां ॾिसंदा आहियूं त हर प्रोग्राम जी कवरेज जेको आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कंदो आहे। सो उन जी 14वीं सालगिरह ते असां उन जे लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार कयूं था ऐं गॾोगॾु उन जे ऑनर ऐं उनखे जेको एडमिनिस्ट्रेट करे थो इमदाद ओंडो कामरेड पुराणो जेको आहे सो नेशनल स्टूडेंट फेडरेशन खां वेंदे उन जूं जेके आहिनि से शागिर्द तनज़ीमुनि जे लाइ पंहिंजो किरदारु रहियो, शहीद नज़ीर अब्बासी जो साथी बि रहियो आहे ऐं सुठो हिकिड़ो अदीब रहियो आहे, रिपोर्टेड माण्हू आहे, उहो उन जी बि सालगिरह आहे, उनखे बि असीं मुबारकूं ॾियूं था। ऐं असांजी ख़्वाहिश आहे त हू जेको आहे सिंध जे लाइ कमु कंदा रहनि। सिंधी माण्हुनि जे लाइ हिन वक़्तु अञा जेको आहे वधीक ज़रूरत आहे त जंहिं दौर में तव्हांजे लाइ हर पासनि खां घुट ॿुसट हुजे, उते हिकिड़ो अहिड़ो इदारो तव्हांजे जेको आहे रिपोर्टिंग करे जेको फुल तव्हांखे स्पेस ॾिए, सिंध जे हारी नारी पुरियत माण्हुनि जे मसइलनि खे कवरेज ॾिए, असांखे तमामु घणी ख़ुशी आहे त उनजी सालगिरह आहे। अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी 14वीं सालगिरह आहे ऐं उन सालगिरह जे मौक़े ते तव्हां सभिनी लिसनर्स खे, ॿुधंदड़नि खे, ॾिसंदड़नि खे सर तमामु वॾो नाले वारो असांजो सीनियर सहाफ़ी साईं इमदाद ओडो साहिब जिन खे, हबीब प्यारा हबीब लगारी साहिबु, तव्हांखे सभिनी खे तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। असल में जेके माण्हू चवनि था त रेडियो जी का अफ़ादियत न रही आहे, रेडियो जो वक़्तु पूरो थी वियो आहे, रेडियो यादि माज़ी बणिजी चुको आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो मिसाल आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खां 14 सालनि खां मुसलसल प्रोग्राम थियनि पिया ऐं वॾी ॻाल्हि ऐं अहम ॻाल्हि उहा इहा आहे त उहे प्रोग्राम थियनि पिया जेके शायदि ॿिए पासे न थी सघंदा हुजनि, ॿिए पासे नशर न थी सघंदा हुजनि या हितां खां घटि में घटि नशर न थी सघंदा हुजनि, उहे प्रोग्राम थियनि ऐं मुसलसल थियनि, ख़बरुनि जे हवाले सां हुजनि, एंटरटेनमेंट जे हवाले सां हुजनि, तारीख़ जे हवाले सां हुजनि, उहे प्रोग्राम हिते थियनि पिया। ऐं हिकिड़ो सही माना में जेकॾहिं सम्झे चइजे त रेडियो वॉइस ऑफ लंडन जेको आहे उहो सिंध जो हक़ीक़ी माना में आवाज़ आहे। जेकॾहिं किथे सिंध जे हक़नि जी ॻाल्हि आहे, किथे उहा दॿाइण जी ॻाल्हि आहे ऐं के को कंहिं बि मजबूरी सबबु उहो नथो उहो आवाज़ नशर थी सघे त पोइ उनजे लाइ हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे सिंध रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन मां। तो बहरहाल तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजे ऐं असां उमेद था कयूं त अलाह पाक हिनखे अञा वधीक तरक़ी अता फ़रमाए ऐं हीअ सिंध जी जीअं हीअं ख़िदमत करे पियो तो अहिड़े नमूने सां इहा ख़िदमत जारी रहे। तव्हांजी महिरबानी।